जैसी ने
मिट्टी में हो ठहर न हो तेसी ताए अल्लाह पकड़ो तो करे जने उनमें रूह हो गया मानी थोड़ा जमाना जैसी ताए यो मंजर कशी न थियो त अल्लाह पंहिंजे अहल बैत जो नूर उनमें विझंदो जॾहिं नूर विझे त अल्लाह फखुर कयो त ये अहल बैत जेके वसीलो बणबा अल्लाह जे सुञाणप जो इन इंसान खे बणाए त फखुर कजे त मां इन इंसान जे ज़रिए सां सुञातो वियुसि हाणे उन मां वरी ॾिसणो आहे फखुर असां अज़ादारनि खे काई उम्मत हर नबीअ जी आया फखुर थी करे मां त इहो चवंदो आहियां त ख़ुदि नबी बि तमन्ना कंदो रहियो त मां नबीअ जी उम्मत बणिजा मुस्तफ़ा जी हर नबी दलील सां हर नबी तमन्ना कंदो रहियो त मां उम्मत मोहम्मद मजा थिया कल टाइम मिलियो त मां तफ़सील ॾींदुसि टाइम जो वधीक वधारे कयो अज़ादा खुशनसीब आया मन बका अलल हुसैन ओ अबाका ओ तबाका वजबत लहु जन्नत अहले वन्नु रोए रोवाले या रोन जहिड़ी शक्ल बनाए अल्लाह जन्नत बोले कायनात में एड़ी उम्मत ॿुधायो एड़ी कौन ॿुधायो जंहिंजे रोअण ते या रोअण जी शक्ल बनाए जन्नत
ये लफ्ज़ असां जा यादि हुजनि इंशाअल्लाह हयाती रही त तफ़सील ईंदासीं। गम इमाम हुसैन पंहिंजे दिल में सामींदो आहे लेकिन ज़ुबान ते इज़हार न कंदो। हिन में मुशरिक भी आहिनि, यहूदी भी आहिनि, ईसाई भी आहिनि, ज़ुरकश्री भी आहिनि, इस्माइली भी आहिनि, भरवा भी आहिनि, मुअतज़िला भी आहिनि। हर मसलक जो मानो पातो तो वञे। बदीअ से कहा ना, हर कौम को बेदार तो हो लेने दो, हर कौम पुकारेगी हमारे हैं हुसैन। हर कौम दे गांधी को पुछा गांधी साथे हो त इनकलाब जो मां आंदो वो करबला जे करे नेल्सन मंडेला जे जिंदा में गया दुआ दे ते मां थकजी गयो हुस चाहिए त मां हर तस्लीम जा लिखी जा त मां इनकलाब खत्म। लेकिन जब करबला जे इनकलाब अगर कम मुझे जान बबला वठी है उन में इमाम हुसैन सालो गए पांच दिल में गए इमाम हुसैन रखे एक जो मतलब शायद जो मतलब ये बात पांच ज़ुबान ते इज़हार करे, ज़ुबान ते इज़हार करे। चलो मां गने इमाम हुसैन रखा तो लोहो पढ़े माता नारे करे सीने जमी करे मदरस पढ़े मदरस बुदे काला कपड़ा पाए आयो जो काला कपड़ा पाए जेका असा आजादी करेगा इन आजादी में अहले सुन्नत भाई भी आए हिंदू भाई भी आए बे मसला के मानू भी आए लेकिन आजादी असा सकंदा उन जे बावजूद भी वरी बिरी करे पंहिंजे मज़हब ते वेंदा पंहिंजे मज़हब ते वञी पंहिंजी इबादत कंदा इन आजादी ते पियो मारो इन असां छॾी ॾिनो। लेकिन आजादी जो पियो मारो छा आहे मारिफत इमाम हुसैन रखे ऐं उन सां गॾो गॾु इमाम हुसैन सां दुश्मन खां पैदा करे इमाम हुसैन सां दुश्मन ते लानत करे। यकीनन जेके असां आहियूं असांजे हर मजलिस में मारिफत इमाम हुसैन तॾहिं आया आहियूं मारिफत रखो मां तॾहिं आया आहियूं। असां ॼाणूं था त इमाम हुसैन सां जी मंज़िल छा आहे। असां ॼाणूं था अल्लाह वटि हुसैन जी मंज़िल छा आहे। असां ॼाणूं था साईं बतूल जो बदिलो आहे। असां ॼाणूं था रसूल ख़ुदा जो बदिलो आहे। असां ॼाणूं था इहो इमाम हुसैन आहे जंहिंजे सबब असांजा गुनाह माफ़ कया वेंदा मारिफत रखूं था ऐं अहिड़े नमूने सां दुश्मन खां बेदारी रखूं था। ऐं यकीनन असांजे मजालिस में ऐं असांखे दर्स आहे बुज़ुर्गनि जो इंशाअल्लाह कोशिशि हूंदी त हिते अमानत असांखे बुज़ुर्गनि जी तरफ़ां मिली वञे मोहब्बत इमाम हुसैन जी ऐं बेदारी दुश्मनान इमाम हुसैन जी दिल में भी हुजे ज़ाहिर में भी हुजे पाण में रखो पंहिंजे बच्चनि खे बि तालीम ॾियो छा त हीअ अमानत आहे ऐं अमानत में मोमिन चाहे त ज़रूरी न आहे। अदालत जो चोथों मतलब कहिड़ो आहे ताबे हुजे मुदी हुजे तॾहिं वञी इहो अदादार जेको ताबे हूंदो मुदी हुजे जीअं इमाम चए में करे पोइ जॾहिं इहो अदादार ॿोड़ो ॻाढ़ींदो मस तवजो ॿोड़ो ॻाढ़ींदो मस लेकिन अल्लाह उन जे बदले में जन्नत नसीब कंदसि। अल्लाह उन जे बदले में उन इंसान खे हिकु महल जेको हीरन जवाहरात सां सवाल कंदो। अदादार जो महल पंहिंजे वजूद खे सम्झो ईअं न हुजे जो असांजी अदादारी में रस्मी हुजे असांजी अदादारी में रस्म हुजे रस्म न मल्हायो अदादारी दिल सां हुजे शौक़ न हुजे मोहब्बत न हुजे इश्क न हुजे त उहो वञी थींदो त हर इंसान पर लुढ़ करे खेॾे पंहिंजे वजूद खे सम्झे जॾहिं इंसान असांजा वठंदो वञे